अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंधी ॿोली जे नाम्यारे कहाणीकार ऐं लेखक शहीद आफ़ताब निज़ामाणी जी शाद जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। शहीद आफ़ताब निज़ामाणी खे हैदराबाद में सिंधी मुहाजिर तकरार दौरान गोलियूं हणी शहीद कयो वियो हो। शहीद आफ़ताब निज़ामाणी बाबति असीं अवांजे समातनि जी नज़र करियूं था नाम्यारे लेखक उस्ताद निज़ामाणी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। हैदराबाद जो शामूं पंहिंजे हवाउनि सां मशहूरु रहियूं आहिनि, पर 20 जून 1988 वारी शाम हब्स बुसट वारी सांझ हुई। शहर जे फिज़ाउनि में सड़ियल टायरनि जो कारो दूंहों गोल बिल्डिंग जी इमारत खां बि मथे बुलंद थींदो पियो वियो। उन शाम सांगड़ जो साफ़ी कहाणीकार पंहिंजी टंडे आदम जी बैंक मैनेजर दोस्त खे पंहिंजे घर हैदराबाद लतीफ़ाबाद छॾणु आयो। जॾहिं दोस्त खे छॾे वापसि वरियो तॾहिं लसानी तनज़ीम जा कुझु गुंडा शहीद आफ़ताब जी गाॾी खे फिरी आया। शहीद आफ़ताब सां कुझु देरि मुंहुं मारी बाद खेसि गोलियूं हणी शहीद करे छॾियाऊं। उहो आलिमियो संदसि दोस्त जे घर खां परे कोन थियो हो। उन दोस्त दर खोले एतिरो बि न कयो जो पंहिंजी ज़ुबान वारनि गुंडनि खे सम्झाए त हीउ मुंहिंजो दोस्त आहे या संदसि ज़ख़्मी जिस्म खे अस्पताल ताईं खणी पहुचाए। धुरियाई धारिया मिट मुंहिंजा न थिया, मदीअ ॾेरनि मन में खुलियो खीकारियां, सुबुह थी सारियां त उठ न उताकनि में। 1988 में सिंध लसानी फ़सादनि में ॿरी रही हुई। शहीद आफ़ताब निज़ामाणी बि उन जहिड़नि जो खाज बणिजी वियो। समूरी सिंध शहीद आफ़ताब ते एहतिजाज कयो। जॾहिं ॿिए ॾींहुं शहीद जो जनाज़ो खंयो वियो, सांगड़ जो सॼो शहर बंदि हुयो। हज़ारे माण्हू शहीद जा कांधे हुआ। संदसि शहादत ते उस्ताद बुखारी पंहिंजे जज़्बनि जो इज़हार कंदे चई ॾिनो, उभरंदड़ अदीब तूं सम्झूं साफ़ी, तो ते उड़ी रोड ते कहर जी काती, अंधी दहशता कुठी रोशन हयाती, सांगड़ जा साथी दादो खे तूं यादि आ। शहीद आफ़ताब निज़ामाणी लिबरल सोशलिस्ट सोच रखंदड़ साफ़ी लेखक जेको पिणु सांगड़ प्रेस क्लब सां गॾोगॾु सिंधी अदबी संगत शाख सांगड़ जे बुनियादी बानीकारनि मां हुओ। सिंधी अदबी संगत सांगड़ जी मेंबरशिप जो पहिरियों फारम बि शहीद आफ़ताब निज़ामाणी जो भरियलु आहे। शहीद आफ़ताब निज़ामाणी हिकु ग़रीब घराणे में जनमु वरितो। संदसि ज़िंदगी हमेशह जदोजहद कंदे ॾुतड़ियल अवाम ग़रीब माण्हुनि जे हक़नि जी हासिलात करण लाइ आवाज़ु बुलंद कंदे गुज़री। पाण बुनियादी तौरु कहाणीकार हो, पर उन सां गॾोगॾु सरगर्म साफ़ी बि हो। हुन केतिरनि अख़बारनि जे नुमाइंदे तौरु कमु बि कयो। प्रेस क्लब सांगड़ जो सदर बि रहियो। कहाणी जा 2 किताब ओहिरा ऐं अर्पना पिणु छपियल अथसि। उनखां अलावा हुर मुजाहिदनि जी जदोजहद ते किताब पतंगनि पह कयो पिणु लिखियाऊं। सांगड़ जे इल्मी अदबी हवालनि सां पाण खोड़ सारा अदबी प्रोग्राम बि कराया। आफ़ताब निज़ामाणी जी सुञाणप बहसियत कहाणीकार हुई। संदसि कहाणियुनि ते बि पंहिंजी ज़िंदगी जा तजुर्बा मुशाहिदा मुश्किलातुनि जा अक्स हुआ। संदसि जनमु हिकु हारी जे ग़रीब घराणे में थियो। हीउ उहो वक़्तु हो जॾहिं संदसि ख़ानदान 1 अप्रैल 1952 में हुर कैंपनि मां ताज़ो आज़ादु थियो हो। जॾहिं संदसि माइट आज़ादु थिया त रहण लाइ घर न हुयो। जिथे पहिरियां घर ॻोठ हो, उते सरकार कब्ज़ो करे उन पूरे ॻोठ खे कंस्ट्रक्शन कैंप में तब्दील करे छॾियो। ॻोठ जा माण्हू सभु खारदार तार अंदरि क़ैदी बणिजी विया। जॾहिं आज़ादु थिया त सभिनी खे उतां रवानो करे छॾियाऊं। उन कैंप वारी जाइ ते सिंध सरकार पुलिस लाइन यानी पुलिस जा क्वार्टर तइमीर करे छॾिया। जॾहिं आफ़ताब जा वालदेन कख काना गॾु करे पंहिंजूं झूंपड़ियूं अॾे वेठा जिते आफ़ताब जो जनमु थियो। पाण अञा होश मस संभालियाऊं त संदसि अमड़ ॾुखनि ॾोझरनि जे हिन जहान में खेसि अकेलो छॾे वई। उहो अहिड़ो विछोड़े जो दर्दु हो जेको आफ़ताब सां मरण घड़ी ताईं गॾु हलंदो रहियो। कहाणी पीड़ाउनि जी बछ में लिखे थो, सुरनि जो उहो सागर झागण लाइ ॾाढा हथ पेर हया अथमि। उहो ऋण वोड़ण वास्ते का कसर कान छॾी अथमि। अलाए छो नाकामी नाउमेदी मुंहिंजे कढ लॻी आहे। नथो सभरां त के घड़ियूं शांती ऐं सुख जूं माणियूं अथमि।
शहीद आफ्ताब जे कहाणी जा किरदार असांजे समाज जा ॾुतड़ियल किरदार हुआ। जीअं संदसि कहाणी जे उनवान मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो। उन खां अलावा सस ॿोली में जमालियाती रंग हुआ। कहाणी राजकुमार जेका सिंध जी ख़ुशहाली आज़ाद तारीख़ जे हिकिड़े बाब ते आहे, उन में जमालियाती रंग चिटींदे लिखे थो त उभ कापारी पिरबत नदीअ जो छोहो पाणी गजगोड़ूं कंदो हुओ। जॾहिं लखपत शहर जे दीवारनि सां टकरूं हणंदो हो, तॾहिं लखपत शहर जे कुंवारियुनि ऐं कोमल कोमल कन्याउनि जा कचड़ा संग बि पची पवंदा हुआ। ढट जूं उहे सुंदर ढाटियूं चोटा छोड़े विंगस वराए सिंधूं सुरमा करे तेल फुलियल मखे ख़ुशबूअनि जा अंबार लॻाए बनारसी साड़ियूं पाए चेल लोॾींदियूं नाज़ अदा सां लंघी वेंदियूं हुयूं त सॼो लखपत सूंह ऐं सुगंध सां वासिजी वेंदो हो। ऐं पोइ केतिरा ई मन प्रेम जर सां जलथल थी उथली पवंदा हुआ। आफ्ताब जे कहाणी जो मौज़ूअ सिंधी समाज जा उहे किरदार हुआ जेके हुन जागीरदारी वॾेराणी समाज में हमेशह पंहिंजे जियापे जी जदोजहद कंदे ॾिठा। हुन जे कहाणियुनि में सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां मुहबत जो इज़हार बेइंतहा मिले थो। हूअ जदलियाती सोच रखंदड़ लेखक हो जंहिंजी ख़्वाहिश हुई त हर इंसान खे पंहिंजे पोहरे तहत अजूरो मिले। हू उन तबिके जे सख़्तु ख़िलाफ़ु हो जेको बिना महिनत जे ॿियनि जी कमाई ते पलिजे थो, पोइ उहो वॾेरो हुजे या सरमाएदार। हुन चाहियो थे क़ाबिलियत जे बुनियाद ते हर इंसान खे पंहिंजा हक़ मिलनि। उन सोच मूजिबि हुन जदोजहद कई। उन नज़रिए तहत हुन कहाणियूं कालम लिखिया। अफ़सोस जी ॻाल्हि त हिन दोस्त खे 1988 में लिसानी झगड़नि जी आड़ में साज़िश तहत हैदराबाद में शहीद कयो वियो। असां सिंध जे सकाफ़त खाते ऐं ॿियनि सरकारी इदारनि खे गुज़ारिश था कयूं त शहीद आफ्ताब निज़ामाणी जे तहरीरनि खे किताबी सूरत में छपरायो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं उस्ताद लगारी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन